कंडियारो भरिसां ॻोठ अल्हा ॾितो जे रहवासियुनि पारां ॻोठ जो रस्तो बंदि थियण ख़िलाफ़ स्टार चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते साबिर कल्होड़ो, गुलाम अब्बास कल्होड़ो, सलीम कल्होड़ो, ज़ाहिद अली आशिक़ ऐं ॿियनि जो चवणु हुयो त सरकारी वकील ऐं कुझु बिरादरी जे मास्टरनि कोट गुलाम शाह खां ॻोठ अल्हा ॾितो तरफ़ वेंदड़ रस्तो ज़बरदस्ती बंदि करे छॾियो आहे। रस्तो बंदि थियण करे ॻोठ जा रहवासी सख़्तु परेशान आहिनि। हुननि जो चवणु हुयो त रस्तो बंदि थियण करे ॻोठ जा ॿार स्कूल नथा वञी सघनि, मरीज़ अस्पताल नथा पहुची सघनि। गुज़िरियल ॾींहुं संदन हमराह अल्हा बख़्श कल्होड़ो जी तबियत ख़राब थी वई। रस्तो न हुजण करे अस्पताल वक़्त सर न पहुतो ऐं फ़ौत थी वियो। हुन चीफ जस्टिस हाई कोर्ट समेत बस वारनि खां मुतालबो कयो त रस्तो बंदि कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।